खान बहादुर आरद शेर हरमसजी मामा। ही पारसी कबीले जो फर्जंद 11 सितंबर 1874 ईस्वी में ॼाओ कराची में तालीम पूरी करे सरकारी नौकरीअ में दाख़िल थियो, जिते मुख़्तलिफ़ उहदनि ते रही 1918 ईस्वी में रिटायर कयनि। सिगोई हिन वापार ऐं मकातनि ज़रिए घणो पैसो कमायो। हिन उन कमायल पैसे मां ख़ैराती कमनि ते घणो पैसो ख़र्च कयो, जीअं त मामा पारसी गर्ल्स हाई स्कूल ते 3 लख रुपया ख़र्च करे ठहिरायईं। ग़रीब पारसियुनि जे रहण लाइ घर मुने लख रुपयनि जे ख़र्च सां ठहिरायईं। लेडी डफरन अस्पताल में 10,000 ॾिनाई ऐं यंग क्रिश्चियन वुमेन्स एसोसिएशन जी बिल्डिंग ठहिराइण में 15,000 चंदो ॾिनाई। पंहिंजे वालिद ख़ान साहब हरमसजी मामा यादगिरीअ में सखर जे पारसियुनि जे अग्नि मंदिर में 20,000 रुपया चंदो ॾिनाई। मंगे पीर गरम पाणीअ जे चश्मनि जे सुधारे लाइ 10,000 रुपया ॾिनाई। ख़ैर जे कमनि में चंदे लाइ घुर थींदी हुयसि त इनकार कोन कंदो हो ऐं पंहिंजे रहण लाइ हिकु आलीशान महल ठारायईं। मामा प्लस जे नाले सां सॾिबो हो। उहो हाणे प्लस होटल में तब्दील कयो वियो आहे। ख़ान बहादुर मामा इदारनि में बि चङो हिसो वरितो, जीअं त कराची कॉर्पोरेशन जो केतिरो वक़्तु मेंबर थी रहियो हो। कराची ज़िले लोकल बोर्ड जो सरकार तरफ़ां नामज़द थियल मेंबर 1921 ईस्वीअ खां 1933 ईस्वीअ ताईं रहियो। कराची पारसी इंस्टीट्यूट जो केतिरा साल प्रेसिडेंट थी रहियो। कराची क्लब जो प्रेसिडेंट थी कमु कयाईं। जाइ उन ॾींहं में वॾी इज़त वारी सम्झी वेंदी हुई। फर्स्ट क्लास ऑनर्स मैजिस्ट्रेट थी रहियो। पारसी फंड्स जी एसोसिएशन जो ट्रस्टी थी रहियो। 1929 ईस्वीअ में सिंध अंदरि बारिशनि ऐं ॿोॾनि करे जा आवाम खे तकलीफ़ थी हुई। उन जी सहायता लाइ हिकु रिलीफ कमेटी मुक़ररु थी हुई, जंहिंजो मिस्टर जमशेद मेहता चेयरमैन हो। ख़ान बहादुर मामा उन जो ऑनरी ख़ज़ानची थी कमु कयो। सरकारी अमलदारनि सां सुठा तालुकात हुअसि, जंहिं करे खेसि ख़ान बहादुर जो लक़ब मिलियो। पिछाड़ीअ जो वापार में नुक़सानु पवण करे खेसि घणी जाइदाद तां हथु खणणो पियो, जंहिंमें पंहिंजे रहण वारी जाइ बि नेकाल करणी पयसि। हू गोशा नशीन थी वक़्तु गुज़ारियईं, त बि पंहिंजनि पुराणनि दोस्तनि सां अक्सर मिलंदो रहंदो हो। मूं वटि बि ईंदो रहंदो हो। मूंसां संदसि वाक़फ़ियत 1925 ईस्वीअ में कराची ज़िले लोकल बोर्ड जे मेंबर थियण वक़्तु थी हुई ऐं हीअ लोकल बोर्ड तोड़े म्यूनसिपालिटीअ में साणसि गॾिजी कमु करण जो मौक़ो मिलियो हो। ही यारवेज़ बाहिम्मत सख़ी बुज़ुर्ग हो। 15 फरवरी 1952 ईस्वीअ ते वफ़ात कयईं।